तो तहां के मां खुश ॾिसां थो न, खुश नसीब ईंदा, खुशीअ सां ईंदा, खुशीअ सां वेठा हो, खुशीअ सां उथंदो, खुशीअ सां घर पहुचंदो। घर में खुशीअ जो कीलो काल हूंदो, ॿी बात हूंदी कान। अल्लाह पाक अव्हांखे अॼु सच्ची खुशी अता कई आहे। छो त महबूबनि जे कर्म जूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां ख़ुशि था थियो। महबूबनि जे फैज़ जूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हांजी दिलि बाग़ बहार थी थिए पई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼु कंहिंजी दिलि ख़ुशी खां ख़ाली कान्हे का, हर दिलि में ख़ुशी हली रही आहे। ही अल्लाह जो करम आहे, अल्लाह जो करम आहे। काथे हे झुगड़ा, काथे तव्हां पंजाब जे नज़दीक बि हाणे माण्हुनि दोस्तनि मुलाक़ात कई, परे परे खां आयल आहिनि। ही छा आहे? ही सभु अल्लाह जो करम आहे जो एॾे वसी वॾे पंध ते अची करे वेही तव्हां मिठे मालिक ऐं मदीने जे मोर जी तारीफ़ शान ॿुधो था पिया। उमेद आहे त तव्हांजा पंध सभिनी जा पंध ख़ुदा क़बूल कंदो, सभिनी जा पंध ख़ुदा क़बूल कंदो। हुते का देर कान्हे का। रब करीम महिरबानों खां वधीक महिरबान आहे। रब करीम जो करम वसीउ आहे। इहो करम जे लाइक़ उहे आहिनि जेके सब्र सां वेही मिठे मालिक जो शान, उन महबूब जो शान जेको नबी थी असां ॾे आयो ॿुधनि था पिया त तव्हांजे मथां बि ख़ुदा जो करम बरसी रहियो आहे। वबिल मोमिनीन रऊफुर रहीम। मोमिननि जे लाइ नबी अलैहिस्सलाम रऊफ बि आहे त रहीम बि आहे। इहा सिफ़त अल्लाह जी आहे। अल्लाह जो ज़ाती इस्म हिकु अल्लाह बस। बाक़ी ॿिया जेके इस्म मुबारक आहिनि, इस्म पाक अल्लाह जा आहिनि, सभु सिफ़ाती आहिनि। ज़ाती हिकु नालो आहे अल्लाह। मदीने वारे साईं जो जा इस्म पाक ॿ आहिनि, मोहम्मद, अहमद। बाक़ी ॿिया जेके इस्म पाक आहिनि सभु ॿुधायो, हिननि खे यादि न आहे। सभु सिफ़ाती चओ, यादि रखी छॾियो, सभु सिफ़ाती। त ख़ुदावंद करीम इन ॿिनि नालनि में नबी करीम खे शरीक कयो आहे। अल्लाह ताला रऊफ़ुर रहीम आहे, बख़्शींदड़ महिरबान आहे, शफ़क़त कंदड़ महिरबान आहे। शफ़क़त कंदड़ बि आहे ऐं महिरबान बि आहे। त अहिड़ी तरह अल्लाह पाक प्यारे नबी खे बि शफ़क़त कंदड़ ऐं महिरबान उम्मत लाइ करे मोकिलियो। पंहिंजे ॿिनि नालनि में अल्लाह पाक प्यारे नबी खे शरीक कयो आहे। वबिल मोमिनीन रऊफ़ रहीम। मोमिननि जे लाइ मुंहिंजो नबी रऊफ़ बि आहे त रहीम बि आहे। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं ईअं कंहिं पैगंबर लाइ ख़ुदा जी ज़ात न फरमायो। जे फरमायो त ख़ुदा असांजे नबी लाइ फरमायो। कहिड़ो नबी असांखे मिलियो आहे? शफ़क़त ई शफ़क़त आहे, महिरबानी महिरबानी, प्यारी प्यार। अल्लाह अल्लाह हू दिलबर असांखे हर वक़्तु प्यार सां चाहे, प्यार सां दुआ घुरे। अल्लाह अल्लाह तूं ॾींहं में 5 भेरा बि सलाद कोन थो पढ़े। अरमान जहिड़ी ॻाल्हि आहे। मुंहिंजे दिलबर ते ही ॻाल्हियूं पहुचनि थी पियूं। मुबारक उन्हनि खे आहे जिन खे अल्लाह पाक दरूद जो वज़ीफ़ो नसीब कयो आहे। ऐं जेको सबक़ असांखे तव्हांखे पंहिंजे पीरे तरीक़त सेखारियो आहे उन खे नथा विसारनि।
हर वक्त हथ हुनन जो कार में आ दिल पंहिंजे यार में आहे हथन सां का कम कार आ दिल में तस्वर आ अल्लाह 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 हर शइ जे लाइ कलैया कल्बन जी कलई अल्लाह जो जिक्र आ सरकार फरमाए थी भाई हर शइ लाइ कलैया कल्बन जी कलई अल्लाह जो जिक्र आ कलई उन्हीं के हन भी आ जिते कट ऐं कार हूंदी आहे त उहो हंधु साफ़ थी वेंदो आहे अहिड़ी तरह दिलनि ते जेका गुनाहनि जी कट चढ़े थी पई भली तूं गुसल कर अच्छा कपिड़ा कर अतर मख कट न लहंदी जे लहंदी त अल्लाह जे इस्म पाक सां लहंदी अल्लाह जे फज़लो करम सां लखनि जे तादाद में लखन जे तादाद में हिन जमात में उहे बंदा जिन जो सजो ॾियारो गुनाहन सां कम हो जॾहिं पंहिंजे गुनाहन ते पछताए गुनाहन के याद करे रब जो खौफ रखी अचे इस्म पाक पुछूं उन इस्म के कमायूं कारे बुरायूं वयूं कारे खता जा कम हुआ अल्लाह अल्लाह अज नेकी ही नेकी आ 5 वक्त नमाज आ तहज्जुद आ सच्चा कूड़ खो बची पिया गिला खो बची पिया वालिदैन जो अदब आ पीउ मां सां मोहब्बत आ पाड़े वारनि सां प्यार आ अल्लाह 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 यस दोस्तों अल्लाह जी मोहब्बत जो असर आ अल्लाह जी मोहब्बत जो असर आहे हिकड़न जो उभरी थो अचे अव्हां जो नथो उभरे पर आहे तव्हां में मोहब्बत आहे तॾहिं झूमो था पिया इहो झूमण बि मोहब्बत आ हथ खणण बि मोहब्बत आ सुभान अल्लाह भी मोहब्बत आ अल्लाह अल्लाह करण भी मोहब्बत आ जे मोहब्बत न हुजे त घुंड पाए वेहे मुल्ले वांगुरु हेॾे मुंहुं करे तव्हां जी दीद पंहिंजी दिलि में आहे तव्हां जी दीद पंहिंजी दिलि में आहे ज़बान में मिठे मालिक जो इस्म पाक आहे मुबारक अव्हां खे आ लख बार अव्हां खे मुबारक अज़ीज़न अलैह बानितुम हरीसन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे लाइ प्यारो नबी शफ़क़त कंदड़ मेहरबान सुभान अल्लाह केॾो करम आहे केॾी करम जी ज़ात आहे अल्लाह अल्लाह तो इन दिलबर के विसारी वेठो आ हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो शान मिस्र में ज़ाहिर थियो अज भी मुस्तफा जो शान ज़ाहिर आ पर कमा हक़ हो नबी जो शान क़यामत जे ॾियारे ज़ाहिर थींदो क़यामत जे ॾियारे जे ॿुधल ॿेड़ा तारींदो त मदीने जो मोर तारींदो जहन्नम खां बचाईंदो त मदीने जो मोर बचाईंदो आख़िर मां ॻोढ़ा असांजे लाइ ॻाढ़ींदो आमना जो लाल ॻाढ़ींदो बतूल जो बाबो ॻाढ़ींदो हसन जो नानो ॻाढ़ींदो जिन जे लाइ ॻोढ़ा क़यामत जे हारे महबूब ॻाढ़े अॼु तूं बि इन जे इश्क में ॻोढ़ा ॻाढ़ ॻोढ़ा ॻाढ़ खुदा तो के पैसो दे दुनिया दौलत दे ते पिरन जे पार वञ अज भी खुदा जाने गुफ्तगू कंदे कंदे जे तसर मदीने जो अचे तो दिल भरजी वञे थी रब करीम एक पल हिते न विहारे असा के मदीने में पहुंचाए आमीन चओ मुझो नींगर अता अल्लाह शाह उम्र ते तैयार आ अन करीब वञण वारो आ दुआ कयो अल्लाह पाक रखे खैर जो बरकत जो पंहिंजी रज़ा जो उम्रो नसीब करे खैर सां वञे खैर सां रहे खैर सां मोटी अचे उम्मीद रखी वेठो आहियां त जीअं हे ईंदो त 2-3 ॾींहंनि में आज बि रवानो थी
उते भी सब कुछ है, अल्लाह जी मेहरबानी है, कहीं शे जी कमी काने का, खुदा कंहिंजो मोहताज न कयो आहे। जे मोहताज आहियां त इन्ही दर जो मोहताज आहियां, इन्ही दर जो मोहताज आहियां। अल्लाह पाक में तव्हांखे गैर जी मोहताजी को बचाईंदो। मौला करीम भी तव्हांखे पंहिंजो मोहताज कंदो, ॿिए जो न कंदो। उमेद आहे, पर सिक सां इहो दिलि वारो सॻो सोर, सिक सां इन सॻे खे सोर 24 कलाक ख़्याल हुजे, तस्वर हुजे, हथकार में दिल परवरदिगार अल्लाह 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 अल्लाह। आवाज़ दोस्तों, अॼु तारीख़ मुहर्रम जी काइयां, हाँ 22 तारीख़ आहे। अॼु उहे ॾिहार आहिनि, उहे ॾिहार आहिनि जिन ॾींहंनि में नबी जा बचड़ा, नबी जी आल ज़ैनुल आबिदीन के हथन में हथ कड़ी हुन, कूफे जे जेल में बंदिया, बीबी ज़ैनब भी इन जेल में बंदिया। सोचो आल बदन केड़ा दुख ॾिठा दीन जे करे, इस्लाम जे करे, कुरान जे करे। मिठा साईं जिन एडा दुख सी इस्लाम ते थोरो कयो, तहां जे मथों हक़ आहे, तहां भी इस्लाम जे हुक्म ते पूरा साबित कदम रहो। इंशाअल्लाह क़यामत जे ॾाड़े ये पंजन पाक तहां के न विसारींदा। रोई रोई रब के राज़ी करे असां बदकारन के गिले जन्नत में पहुंचाईंदा। आमीन चओ, आमीन चओ। उम्मीद रखूं था, आसरो रखूं था, इन ला आमीन चओ। या रब दुआ कबूल करे, इंशाअल्लाह तुझी दुआ कबूल थींदी। अल्लाह पाक तहां जो मुसीबतूं दूर करे, तहां जा दुख दूर करे, तहां जो नेक हाजतूं तहां के खुदा अता करे, बुरन हाजतुन का खुदा तहां के पनाह रखे। तहां जे लाइ फ़कीर जी दुआ है। मूंखे तकलीफ़ आहे, नथो ॻाल्हाए सघां, पोइ थोरो गुज़िरी खे छिकियां थो, दिलि ते असरु थो पए। जुमे जो ॾिहाड़ो आहे, जुमे जो ॾिहाड़ो आहे। अॼु हे ॾिहाड़ो आहे जेको अहल बितन जे मथां उन कुफे जे जेल में अचे थो। कॾहिं त इमाम आबिद सारी राति नफ़िल पढ़ंदो हो, सुबुह जी नमाज उन वज़ू सां पढ़ंदो हो। अॼु आबिद लाइ पाणी वज़ूअ जो कोन्हे को, उहो ढुकड़ो ॾियनि था जेको सुबुह ताईं पी रहो करे। पंहिंजी पुफी ज़ैनब खे चए थो, पुफी पाणी कोन्हे को वज़ूअ जे लाइ, बचड़ा तयम कर। इमाम आबिद तयम करे मिटीअ ते हथड़ा हणी पंहिंजे मुंहं खे हणी जे हुकुम आहे उहो हुकुम पूरो तयम जो करे वज़ू थी वियो। उन वज़ूअ सां इशा जी नमाज़ पढ़ी मुसल ते वेठो, मुसल त कोन्हे, मिटीअ ते वेठो आहे। तव्हांजो कॾहिं क़याम आहे, कॾहिं रुकू आहे, कॾहिं सिजदो आहे, कॾहिं जलसो आहे। अल्लाह अल्लाह नमाज में सिर्फ सुजूद रहंदे 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 सुबह जी बांग मिले थी। आखिरी दुआ करे तो मुझा मौला, मुझा मौला। अज अबो हुसैन भी कोन्हे को, चाचो अब्बास भी कोन्हे को, मुझा मौला। भावर विया, मिट विया, अज़ीज़ विया, अज मुफी ज़ैनब विया जे असांखे साथ ॾिनो आहे।
अम्मा साइणा मुझा मौला इन मासूम बचड़न जी पार थी मुझा मौला क़यामत जे ॾिहाड़े आख़िरत जो ॾिहाड़ो थींदो असांजी ही तकलीफ़ा क़बूल कजांइ ॿी दुआ न आहे उहा दुआ घुरूं था जेको नानो नबी करीम उम्मत लाइ घुरंदो हो हर वक़्तु नाने नबी करीम खे उम्मत जो ख़्यालु हूंदो हो त या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे जहन्नम जी बाहि खां बचा मुंहिंजा मौला असांजी क़ुर्बानी क़बूल कर असांजी क़ुर्बानी जे सदके नाने जो उम्मत जी पारत खुदा जो कसम असां धड़का हूं और निधन को इहो आहे जिन अहल बैतन जी दामन छॾी जिनखे आले रसूल जी मोहब्बत आहे उमेद आहे उहो धड़को आहे क़यामत जे ॾिहाड़े इहे ख़ुदा जा प्यारा नबी जाल असांखे कतारे नाने वटि पहुचाईंदा आमीन चओ अल्लाह पाक तव्हांखे हज़ूर जी शरीयत ते हलाए हज़ूर जी सुन्नत ते हलाए मुझी दुआ है छला आखिरी वक्त हो जाए ईमान कामिल हो जाए ज़बान में कलमो हो जाए छो तो यह वक्त अचण वारो आहे कल वारो वक्त आहे अताला जी न्याणी 22 सालनि जी निंगरी केतिरियूं औरतूं नेक थी वयूं जंहिंसां ॻाल्हाए उन्हीं खे पंहिंजो करे वठे अल्लाह रे मुतवजो अल्लाह अल्लाह उहे बदआत मान जो ख़त्म थी वञनि उन्हीं औरतुनि में दीन नबी जो अचे शरीयत अचे नमाज अचे तहज्जुद अचे नेकी अचे सुभान अल्लाह मतलबात अदा इहो वक़्तु मथों अचण वारो आहे अमीर हुजे ग़रीब हुजे सदर हुजे सिपाही हुजे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स खे हर जीअ खे हर बंदे खे हर साह वारे खे असां ज़ाइक़ो मौत जो पसाईंदासीं इन्हीअ जे लाइ त पंहिंजे गिरेबान में झाती पाए पंहिंजी सुस्तनि खे ॾिसो पंहिंजी कमज़ोरनि खे ॾिसो उहे कमज़ोरियूं यादि करे रोई ॻोढ़ो ॻाड़े मिठे मालिक खे सॼो सॼण तुंहिंजो कमु बख़्शण मुंहिंजे मालिक जो कमु अल्लाह वटि देरि कान्हे का ईअं न आहे त मां कसर सां गुनाह कया के गुनाह ख़ुदा बख़्शे न अल्लाह पाक इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह सब गुनाह बख़्शींदो आहे जमीआ सब गुनाह बख़्शींदो आहे अचणु तुंहिंजो कमु त बख़्शणो मालिक जो कमु अॼु असां तव्हां मिठे मालिक खे यादि करे रहिया आहियूं मिठे मालिक खे सजदो ॾेई रहिया आहियूं मिठे मालिक लाइ क़याम करे सुभान रब्बिल आला सूरतूं क़ुर जूं पढ़ी रहिया आहियूं मिठे मालिक खे यादि करे मिठा साईं दुआयूं घुरी रहिया आहियूं उमेद आहे त अॼु ख़ाली को कोन काथों काथों आया हो परे परे खां जमात ॾिसो दरवाज़ो सारो भरियो पियो आहे उहो अॻी घिटी भरी पई आहे मस्जिद सां परियों पासो हीअ रब जी महिरबानी आहे जे मालिक तोखे घुराए हिते आंदो आहे ॾुख आहे अरे परावा त पिया सड़नि पर पंहिंजनि खे बि ॿार हसद जे करे पंहिंजनि खे ॿार ओ अदा ओ भाउ यादि रखो हिन जमा जो पतो क़यामत जे ॾियारे पवंदी जंहिं जमात खे तूं बातिल सम्झे थो पंहिंजो सड़ाए दिलि जो पलीत बणिजे थो पियो यादि रख हीअ जमात का निधन की न आहे हे धड़की जमात आहे अहिड़े वक़्त में नाज़ुक दौर में पंधड़ करे अचे पता आहिनि सवारनि ते पता आहिनि 4-4 कलाक 5-5 कलाक 6-6 कलाक 8-8 कलाक रस्ते में कराची खां हैदराबाद खां ॿिए पासे खां सिबी खां ॾाढर खां इहे माण्हू पिया पहुचनि था पिया छा ख़ुदा इन्हनि जो अचणु क़बूल न कंदो क़बूल कंदो तव्हांजी विख विख में ख़ुदा जी रहमत आहे ख़ुदा जो करम ई करम आहे अल्लाह पाक राज़ी रहंदो
मुझे लाइ दुआ घुरो खुदा मूंखे शफ़ा ॾे। ॿिए ॾिहाड़े आचर जे ॾिहाड़े इश्तार आंदा अथऊं शहदादपुर जा। आचर जे ॾिहाड़े ॿिया बि उलमाए कराम नात ख़ान घणा ईंदा, पर असांखे हीअ जोड़ी काफ़ी आहे। हाजी मोहम्मद मखणो, हाजी मोहम्मद हुसैन, हाफ़िज़ मोहम्मद, मौली मोहम्मद हुसैन, इहा जोड़ी काफ़ी आहे। भली ॿिया अचनि अखियुनि ते, हर हिक खे वारे सां सरकार जो शान पढ़ाईंदासीं। उमेद आहे त कसीर जमात अचे क़ुरान ॿुधो, शान ॿुधो, अहल बैत जी तारीख़ ॿुधो। उहे ॾिहाड़ आहिनि जो हिन ॾिहाड़नि में यज़ीद जे साम्हूं इमाम हुसैन जे सिर खे रखियो वियो आहे। यज़ीद जेको हथ में लहकुर खणी घुमंदो हो, उहो लबन ते रखे थो, घुतणी फरमाए थो त तूं उहो हुसैन आहे जो मां सां लड़ाई करण आयो आहियां। हिकु नबी जो सहाबी उथियो आहे, हकल करे चए यज़ीद लहकुर खे परे कर, जंहिं जाइ ते तूं लहकुर रखे थो इन जाइ ते मां नबी पाक खे चुमी ॾींदे ॾिठो। अल्लाह अल्लाह, कहिड़ा ॾुख। बेश अॼु बि इन यज़ीद खे माण्हू तस्लीम कनि था पिया। हक़ जो बादशाह हो, हक़ जो अमीर हो, अरे हक़ जो न हो, ना हक़ जो हो, ना मदीने में वरी ज़ुल्म कराए अचे मदीने ते चढ़ाई करे 3 ॾाला रहियो। केतिरा असाब शहीद थिया मदीने जी मस्जिद में, उठनि खे घोड़नि खे ॿधाए ऐं ॾाढा औरतुनि सां ज़ुल्म छा मिठा। इहो हक़ वारो कीअं चइबो, इहो ना हक़ ते आहे, बेमुराद आहे, बेशर्म आहे। इन्ही जे हिमायत करण वारा, इन्हनि जे तरफ़ वठण वारा, उन्हनि ते बि ख़ुदा जो कहर वसे थो पियो। हा, असांजो ईमान आहे। हुसैन ज़िंदाबाद, करबला जा शहीद ज़िंदाबाद, करबला जा शहीद ज़िंदाबाद। इनखे न मञण वारा बर्बाद, चओ इन्हनि खे न मञण वारा त कनि जो बर्बाद। या अल्लाह, अहल बैत खे जेको न मञे, पंजनि पाक खे जेको न मञे, करबला जे शहीदनि खे जेको न मञे, उनखे बर्बाद कर, ज़ेरो ज़बर कर। मुंहिंजा मौला हिन ग़रीब जमात जी पारत थी, हिन ग़रीब जमात ते पंहिंजो करम फरमा, रहम फरमा, नेकी ॾे मोटनि, शरीयत ॾे मोटनि, हज़ूर जो सुन्नत ॾे मोटनि। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिन नार। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदक ल शर मा इंदना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िरली, अल्लाहुम्मा अग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम, वतुब अलैया इन्नका अंत तव्वाबुर रहीम। ए कायनात जा मालिक, बद हूँ, बुरा हूँ, बिछड़ा हूँ, सिर ते गुनाहनि जा बार खणी आया हूँ। असां वॾी उमेद रखी आया हूँ, तो मालिक में वॾो आसुर रखी आया हूँ। असांखे पक्का असांखे पुनर न छॾींदो। असांजी हालत रहम फरमा, असांजी औलाद जी पार थी, गुरबत सां को हटा। मुंहिंजा मौला साईं, असांजे बचड़नि खे नेक कर, सालिह कर, दीनदार कर, इल्मु नसीब कर। मुंहिंजा मौला, मुंहिंजा मौला हिन झुगरनि जी पार थी, हिन ग़रीबनि जे झुगरनि जी पार थी। हिननि जा अचण क़बूल फरमा, हे वेहण क़बूल फरमा, ही ॿुधण क़बूल फरमा। पोइ हयाती जी पार थी, असांजी पछाड़ वारी ज़िंदगी आहे। मुंहिंजा मौला नफ़्स मारे शैतान जे शर खां बचा, पंहिंजी मोहबत सां असांजा सीना आबाद कर। हर बुरे इरादे खां बचा, बुरे तस्वुर खां बचा। तू ही मालिक आहे मुंहिंजा मौला, तू ही ख़ालिक आहे। मख़लूक खे तू ही पैदा कयो आहे, तू ही पैदा करण वारो आहे। तुंहिंजी मिल्कियत आहियूं, तुंहिंजो ई जहान आहे। मुंहिंजा मौला हथ क़बूल फरमा। मुंहिंजा मौला उमेद रखी आया आहियूं, आसरो रखी आया आहियूं। मुंहिंजा मौला असांजी हालत रहम कर।
त तव्हांखे मां ख़ुशि ॾिसां थो न।